घेराव कयो वियो। मोहम्मद बिन कासिम जी अॻवाणीअ में देबल जे किले खे लॻभॻ 1 महीने ताईं घेरो जारी रहियो ऐं इब्ने कासिम जी फौज सां सिंधी सरफरोश मुहादो अटकायो बीठा रहिया। कुझ मक़ामी ॿोधी नजूमियुनि ऐं मुलनि जी गदारीअ सां देबल बंदरगाह जे किले मथां फड़कंदड़ आज़ाद सिंध जे ॻाढ़े झंडे खे मंजनीक जे पत्थर ज़रिए निशानो बणाए हेठि किरायो वियो, जंहिंखां पोइ देबल किले जा दरवाज़ा तोड़े हज़ारनि जी तादाद में मज़ामत कंदड़ सिंध जे सरफरोश सिपाहियुनि जो क़त्ले आम कयो वियो। मोहम्मद बिन कासिम देबल जे किले मां करोड़े रुपयनि जो सोन, चांदी, हीरा ऐं जवाहरात फुरिया। सवन जी तादाद में सिंधी न्याणियुनि खे जंगी कैदी तौर गिरफ़्तार करे पंहिंजे लश्कर ज़रिए हितां खां अगवा कयो वियो। मोहम्मद बिन कासिम पारां देबल बंदरगाह जे किले ते हमले ऐं फतह खां पोइ नेरोन कोट, सेवण, बुधिया जे किलनि ते कयल हमलनि ऐं फतहनि खां पोइ दरियाह टिपी रावड़ जे किले जो घेराव करे वेही रहियो। शहीद आज़म महाराजा ॾाहर सिंध वतन जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त कंदे हमले आवर इब्ने कासिम सां रावड़ जे किले ॿाहिरां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। इब्ने कासिम रावड़ जे किले जे फतह खां पोइ लगातार सॼी सिंध ते हमला कंदो ऐं फुरलुट कंदो अॻिते वधंदो वियो। अरबन जी फतह सिंध बाबति लिखियल तारीख़ चचनामे मूजिब मोहम्मद बिन कासिम सिंध मथां कयल उन वॾे हमले में लॻभॻ 2 लख सिंधी माण्हुनि जो क़त्ले आम कयो, लॻभॻ 2 खरब रुपयनि जो सोन, दौलत ऐं माल मिल्कियत जी फुरलुट कई ऐं सिंध जे 8000 सिंधी न्याणियुनि खे अगवा करे बगदाद जी बाज़ारनि में विकिणियो वियो। सिंध वासियो, अचो त सिंध वतन जे इन्ही हमले ज़दा तारीख़ जे सरकश रूह खे भेटा ॾियण ऐं शहीद आज़म महाराजा ॾाहर खे सलाम पेश करण लाइ 25 जून 2016 ते आज़ाद सिंध जे उन्ही देबल बंदर ते गॾु थियूं, जितां सिंध जे गुलामीअ जी शुरूआत थी हुई। पारां सिंध सुजागी फोरम।